हिते अवांखे ॿुधायो त DIG हैदराबाद जे ऑफिस में आला सतही इजलास थियो आहे, जंहिंमें IG सिंध गुलाम नबी मेमण खे इजलास जी एजेंडा ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हैदराबाद रेंज में अमन अमान जी सूरतहाल ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वञनि। गुलाम नबी मेमण जो इहो चवणु आहे। DIG हैदराबाद जी ऑफिस में आला सतही इजलास थियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण के इजलासी एजेंडा ते ब्रीफिंग ॾिनी वई। IG सिंध जो इहो चवणु आहे त हैदराबाद रेंज में अमन अमान जी सूरतहाल ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कई वञनि। DIG हैदराबाद जे ऑफिस में आला सतही इजलास थियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण के इजलास जी एजेंडा ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हैदराबाद रेंज में अमन अमान जी सूरतहाल ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कई वञनि। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो। जी इरफान, इजलास के हवाले से वधिक आगाह कजो। DIG सिंध गुलाम नबी मेमण की सदारत हेठ शहबाज हाल में एक आला सतही इजलास थियो आहे। इजलास दौरान मंशात फरोशन खिलाफ कार्रवाइन, चीनी शहरनि की सिक्योरिटी तोड़े जांच खाते की बहाली के हवाले से जायज़ो वरितो वियो। इजलास में एडिशनल IG स्पेशल ब्रांच हैदराबाद मिरपुर खास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न के DIG ते लाॻापियल ज़िलनि जी SSPs शिरकत कई। इजलास दौरान IG सिंध गुलाम नबी मेमण लाॻापियल DIGs खां रिपोर्ट तलब कई आहे त जांच खाते जी बहाली के हवाले से जेतिरा बि क़दम खया विया आहिनि उन हवाले से रिपोर्ट पेश कई वञे ऐं गॾोगॾु सॼी सिंध में मंशात फरोशन खिलाफ़ जेके कार्रवायूं थियूं आहिनि उन जी पिण रिपोर्ट पेश कई वञे ऐं मंशात फरोशन खिलाफ़ कार्रवाइनि के वधीक तेज़ कयो वञे। इन हवाले से IG सिंध तरफां लाॻापियल DIGs ऐं SSPs के पिण हिदायत कई वई आहे। जी ठीक है, मेहरबानी इरफान अली अपडेट करण लाइ।